अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला रिंद जी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शाइरीअ में औरत जे अज़मत ऐं महानता जो क़ाइल रहियो आहे ऐं हू वॾे बेबाकी ऐं दिलेरीअ सां औरत जे अज़मत, हसनाकेन, नफ़ीस एहसासन, जाखोड़ ऐं पाक दामनीअ खे बहितर नमूने सां बयानु कयो आहे। अहिड़ियूं ॻाल्हियूं सिंध कल्चर फोरम ज़िला नवाब शाह जे अॻुवान साहिल लाखो तरफ़ां प्रेस क्लब काज़ी मते सिंध जे रूहानी ऐं फ़िक्री सरवाण हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 339 सालगिरह जे हफ़्तेवार प्रोग्राम में सिलसिले में केक कटण वारी तकरीब में परवानो सूबरो सरपरस्त आला सैयद नबन शाह, सिविल सोसाइटी काज़ी अहमद सदर गुलाम शबीर जतोई, काज़ी अहमद प्रेस क्लब सदर अब्दुल मोमिन जूणो, सिंध कल्चर फोरम अगवान साहिल लाखो SUP ज़िला सदर धनी बख्श कलोई, नूरदीन कादरी समेत ॿियनि मुक़रर वीचार वंडींदे कयो। तकरीब जे मुख्य मेहमान लतीफ़ जे पारकू अदीब परवानो सूबरो चयो त भिटाई जी शाइरी दुनिया जे मज़लूम ऐं महकूम क़ौमुनि ऐं माण्हुनि जो इनक़लाबी आवाज़ आहे, जंहिंजे शाइरीअ में मुज़ाहमत सां गॾोगॾु रोमानवी एहसासन जो अवतार पिण थियल आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।